अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो AKS न्यूज़। ख़बर शामिल कंदासीं सांगड़ मां रुकन ॿोड़ा अॼु हिकु दफ़ो ॿीहर ॿोॾि मुतासिरनि लाइ इमरान मंगरियो, रहीम बख़्श मंगरियो, रसूल बख़्श मंगरियो ऐं AKS न्यूज़ जे प्रेस क्लब रुकन ॿोड़ा अॼु जे नायब सदर ग़ुलाम शबीर रुकन ॿोड़ा जमाली पंप लग रोड जे मथां आबाद थियल मिसकिन मारियूं माण्हुनि में ॿिनि पहरनि जो खाधो तक़सीम कयो वियो। उन मौक़े ते रहीम बख़्श मंगरियो साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त कराची जे दोस्तनि समेत मुंहिंजे भाइरनि ऐं प्यारे दोस्त साफ़ी ग़ुलाम शबीर लिगारी जिन जी काविशनि सां ग़रीब ऐं बेघर थियल माण्हुनि में ॿिनि पहरनि जी मानी पहुचाए जेका पहिरियां 7 ॾींहं लाॻीतो जारी रही। अॼु वरी ग़रीबनि खे यादि कंदे जेको हाल हो हाज़िर कयो। असां सरहदी वारनि दोस्तनि खे गुज़ारिश कंदासूं त हू अॻिते अचनि जेके असां सां गॾिजी ग़रीब माण्हुनि जो हर भर झलियो थियनि, उन्हनि जी हिन ॾुख जी घड़ी में मदद कनि। सांगड़ मां AKS न्यूज़ जो रिपोर्टर जमाल बुगटी जे रिपोर्ट मुताबिक़ रुकन ॿोड़ा में अॼु हिकु दफ़ो ॿीहर ॿोॾि मुतासिरनि लाइ इमरान मंगरियो, रहीम बख़्श मंगरियो, रसूल बख़्श मंगरियो ऐं AKS न्यूज़ जे प्रेस क्लब रुकन ॿोड़ा जे नायब सदर ग़ुलाम शबीर लिगारी रुकन ॿोड़ा जमाली पंप लग रोड जे मथां आबाद थियल मिसकिन मारू माण्हुनि में ॿिनि पहरनि जो खाधो तक़सीम कयो वियो। उन मौक़े ते रहीम बख़्श मंगरियो साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त कराची जे दोस्तनि इसामी इहो गोली लॻो अथसि तक़सीम कयो वियो बसि।